मीरपुर माथेलो में अली असगर मीरानी की रिपोर्ट मूजिब अगवा थियल पुलिस एहलकार संदसि घरवारी की बादियाबी लाइ वारसन जो DHQ प्रेस क्लब मीरपुर माथेलो अॻियां एहतिजाज। उन मौके ते मुगविन के वारसन मुमताज़ ज़ुल्फ़कार शायर अली हसन चढ़ण ऐं ॿियनि चयो त मोहम्मद इब्राहिम ऐं संदसि घरवारी माई सचुल के अगवा थे 20 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर अफ़सोस जो SSP घोटकी पंहिंजी पुलिस एहलकारनि खे बाज़ियाब करण में मुकमिल तौर ते नाकाम वियो आहे। उन्हनि चयो त धाड़ियल 50 लाख रुपया भुंग घुरी रहिया आहिनि, पर ग़रीब एतिरी रक़म किथां आणनि। उन्हनि चयो त सिंध जी न्याणी धाड़ियलनि जी क़ैद में आहे, पर को बि संदसि बाज़ियाबी लाइ क़दम नथो खणे। उन्हनि मुतालबो कयो त पुलिस एहलकार मोहम्मद इब्राहिम चढ़ण ऐं संदसि घरवारी मुस्मात सचुल चढ़ड़ के फौरी तौर बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस अॻियां एहतिजाज कयो वेंदो। हिन जेके असांजा मुगवी आहिनि उन्हनि खे 21 ॾींहं गुज़री विया आहिनि, मोहम्मद इब्राहिम चढ़ड़ ऐं हुनजी घरवारी माई सचुल। ऐं हिन वक़्त ताईं SSP साहब कख बनी बीणो बि न कयो आहे। ऐं हर वक़्तु जॾहिं असीं एहतिजाज जो सॾु ॾियूं था त हुन वक़्तु असांखे फ़ोन करे चए थो त असां मुगवी जेके आहिनि 2 ॾींहंनि ताईं आज़ादु कराईंदासीं, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त 21 ॾींहं गुज़रण बावजूदु हिन वक़्तु ताईं न मुगवी आज़ादु थिया आहिनि। ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त धाड़ियल असां खां 50 लाख भुंग घुरनि था, पर असांजे घर में अचो ऐं असांजी हालत ॾिसो त असां हिकु वक़्तु खायूं था, हिकु वक़्तु ईअं वेठा आहियूं, पर इहे असां पैसा काॾूं ॾियूं। ऐं असांजी जेके असांजा नुमाइंदा आहिनि या ज़िले इंतिज़ामिया आहे ऐं SSP साहब कोई बि असांजी हेल्प नथो करे। मां वस वारनि खे अपील कंदुसि त ख़ुदारा असांजी मदद कयो ऐं असांजा मुगवी आज़ादु कराए ॾिनो। अमी खे 21 ॾींहं थी वञे त SP साहब असांजे घर लड़ी न आयो ऐं कॾहिं बि असांखे ईअं न चयो त डेली दिलासा थो ॾिए, अॼु या सुबुह डेली दिलासा थो ॾिए। ऐं अख़्तर वसीर असांखे डेली धमकाए थो।